من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اتل ما أوحي إليك من الكتاب وأقم الصلاة إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون. قال النبي صلى الله عليه وسلم: تبرك بالقرآن فإنه كلام الله وخرج منه. وقال النبي صلى الله عليه وسلم: إن أفضل عبادة أمتي قراءة القرآن. सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मदरसा अरबिया दारुल उलूम शहदाद कोट जे दस्तार फ़ज़ीलत मेराज मुस्तफ़ा दीनी इज्तिमा में अमीर तालिका मौलाना अब्दुल हमीद मुग़ीरी साहब जी दावत तमाम असां मुसलमान शरीक थिया हूँ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उलमा इकराम जे हाज़िरी के भी कबूल फरमाए। जीअं मौलाना अब्दुल हमीद मुग़ीरी साहब एक दीनी इदारे की खिदमत था करन अज उन जे जलसे में मुग़ीरी बिरादरी जा आलिम दीन मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मुग़ीरी साहब हाज़िर आहिनि। बस मुसलमानो, इंसान जी क़दुर ऐं क़ीमत ईमान ऐं कलमे जे करे आहे। हज़रत अज़हर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो: अज़हर बादियतुना व नहनु हाज़िरून। हे असांजो ॻोठाणो मुसलमान भाउ आहे, असां इन जा शहरी मदीने जा मुसलमान भाइर रहूं। पोइ इहो सहाबी महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में अचे, को भाॼी का सब्ज़ी ॻोठ खां कान का शइ हदियो खणी अचे ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे मदीने तय्यबा जे शहर मां को न को हदियो ॾींदा। ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो: तहाफ़ू तहाबू, तव्हां हदिया ॾींदव त तव्हां में मुहब्बत पैदा थींदी। कंहिं भेरे इहो सहाबी मदीने जी बाज़ार में सब्ज़ीअ जी दुकान ते वेठल हो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुशि तबई विकंदा, ख़ुशि मिज़ाजी ख़ुशि तबई बेफ़रमाईंदा हा त हज़रत अज़हर सहाबीअ जे पोयां भाकुर पाए इन सहाबीअ जे चेहरे ते अखियुनि ते हथड़ो रखी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि तबईअ में फरमायो: हे बानो केरु वठंदो? उन वक़्त में बाना हूंदा हुआ, ग़ुलाम हूंदा। त हज़रत अज़हर सहाबीअ अर्ज़ु कयो: अल्लाह जा रसूल, मां क़द जो हलकड़ो आहियां, रंग जो सांवरो आहियां, क़ौम जो घटि आहियां, पैसे पाई में घटि आहियां, मूंखे केरु ख़रीद कंदो? तव्हां कंहिं सुहिणे हसीन जमील ख़ानदान पैसे वारे इंसान ते हथड़ो रखो आहे, मां त ग़रीब मिसकीन आहियां। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो: हा अज़हर, इंसान जी दुनिया में क़दुरु क़ीमत पैसे, दुनिया, मनसब ऐं सूंह जे करे हूंदी आहे, पर अज़हर में ईमान ऐं क़ल्मो आहे। इहो दुनियादारनि खां वधीक अल्लाह रसूल खे प्यारो आहे। तंहिंजे करे अव्हां जेके मुसलमान मुख़्तलिफ़ बिरादरुनि जा, मुख़्तलिफ़ रंग जा, मुख़्तलिफ़ नस्ल जा, जंहिंखे अल्लाह साईं ईमान ऐं क़ल्मो नसीब कयो आहे, इहो इंसान ख़ुशि नसीब आहे। अल्लाह से फरमायो क़द अफ़लहल मोमिनून
कामयाब उहे आहिनि जिन में ईमान आहे। तंहिंजे करे इंसान पैसे ते दुनिया ते दौलत ते ख़ुशि न थिए, ईमान ऐं कलमे ते ख़ुशि थिए। मुसलमानो, रजबुल मुरजब जो उहो भलारो महीनो आहे जंहिं महीने में अब ॿाहिरि वञी कचहरी कयो, कुराड़ो क़िस्म सां मिलिया हो त दुरूद शरीफ़ पढ़ो, दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम। रजबुल मुरजब जे महीने में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मेराज जो मौजूदो नसीब थियो। उन मेराज जे मौजूज़े में फ़अौहा इला अब्दिही मा औहा, महबूब मुस्तफ़ा अल्लाह जी ज़ियारत कई, रब सां हम कलामी थी, रब जो दीदार थियो। ईअं ई अल्लाह साईं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे क़ुर्ब ऐं वेझड़ाइप जे लाइ ॿी जेका नेमत अता फ़रमाई आहे उहो क़ुरान शरीफ़ आहे। क़ुरान शरीफ़ उहा दौलत आहे, उहा नेमत उज़्मा आहे जेको इंसान अल्लाह जे वेझो थियणु थो चाहे, अल्लाह जो दीदार थो करणु चाहे, रब सां मुहबत करणु थो चाहे, त उहो इंसान क़ुरान पाक सां वाबस्तगी ऐं तालुक़ु रखे। क़ुरान शरीफ़ जो दीदार अल्लाह जो दीदार आहे, क़ुरान पाक सां मुहबत अल्लाह सां मुहबत आहे। जंहिं क़ुरान शरीफ़ खे ॾिठो उन अल्लाह खे ॾिठो। हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह सन हिजरी 2 में वॾा मुहद्दिस आहिनि, वॾा आलिम दीन आहिनि। छा रब सां उन्हनि खे इल्म ऐं दौलत सां नवाज़ियो हो। बगदाद जे अंदरि हिकिड़ो आलिम दीन आहे यहया बिन मईन रहमहुल्लाह, जंहिंजे शागिर्दनि खे 7 लख हदीसूं यादि हुयूं, लेकिन उन मुहद्दिस खां हिकिड़ो तालिबुल इल्म अफ्रीका ऐं उंदलुस खां अची करे बक़ीउद्दीन बिन मुख़ल्लद उंदलुसी पुछे थो त हज़रत इमाम अहमद बिन हंबल कहिड़े पाए जा आलिम आहिनि। चए मां जहिड़े आलिम खे हक़ु कोन्हे, मां उन जे लाइ तबसरो कयां, उन्हनि जो दर्जो असां खां कई हिसा वधीक आहे। इमामुल मुस्लिमीन आहिनि, उहे इमामुल मुस्लिमीन आहिनि, मुस्लमान जा इमाम आहिनि। इन हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जो क़ुरान पाक सां वॾो ताल्लुक़ हो, क़ुरान शरीफ़ सां वॾी निस्बत हुई, त क़ुरान पाक जी तिलावत जे करे अल्लाह जो दीदार थियो। रब खे अर्ज़ु कयईं, ऐं अल्लाह साईं इहो दीदार सिर्फ़ु मूं सां भलाई आहे। अल्लाह साईं फरमायो, न अहमद बिन हंबल, मां रब जी रहमत कुशादी आहे। जेको बि मोमिन मुसलमान मुंहिंजे क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ु रखंदो, निस्बत रखंदो, उनखे क़ुरान पाक जे करे मां अल्लाह जो दीदार थो ॾिए। त इमाम अहमद बिन हंबल अर्ज़ु कयो, मुसलमान 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके क़ुरान जे माना मतिलब खे सम्झनि था, ॿिया उहे आहिनि जेके क़ुरान जे माना मतिलब खे नथा सम्झनि। आम मुसलमान क़ुरान पाक जे लफ़्ज़नि जो मफ़हूम ऐं मतिलब न सम्झंदो आहे। अल्लाह साईं खे अर्ज़ु कयईं, अल्लाह साईं जेके आलिम आहिनि उन्हनि खे दीदार थींदो। रब साईं फरमायो, न अहमद बिन हंबल, जहिड़ो बि मुसलमान मुंहिंजे क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ु निस्बत रखंदो, उनखे मां रब जो दीदार नसीब थींदो। तंहिंजे करे मुसलमानो, क़ुरान शरीफ़ वॾे में वॾी नेमत आहे, नेमत उज़्मा आहे। ऐं इंसानो, क़ुरान शरीफ़ उहा दौलत आहे जो अल्लाह साईं क़ुरान पाक जे ज़रिए तव्हां असां इंसाननि खे जन्नत में पहुचाए थो। क़ुरान पाक जे ज़रिए इहो इंसान जन्नत में वञे थो। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ उहा दौलत आहे जेको इंसान खे हिन ज़मीन खां खणी करे उन जन्नत में अची पहुचाए थी। तंहिंजे करे इहो हबलुल्लाहिल वरीद आहे, अल्लाह जी रसी आहे। पोइ जीअं हिकिड़ो इंसानु खूह में किरी पए, उनखे रसे सां मथे खणिबो आहे। तंहिंजे करे जंहिं इंसान कलमो पढ़ियो, क़ुरान पाक सां ताल्लुक़ु रखियो, उहो इंसानु हिन दुनिया जे जहान खां मथे खजी करे जन्नत जे नेमतुनि में वञी पहुचंदो। ऐं मुसलमानो, क़ुरान शरीफ़ में कमाल इहो महबूब मुस्तफ़ा जो हिकिड़ो मौजूज़ो आहे। उम्मत में 2 क़िस्मनि जा इंसान हूंदा आहिनि। हिकिड़ा इंसान हूंदा आहिनि अक़लमंद ऐं दाना, जेके नबीअ जे मक़ाम मरतबे खे ॾिसी कलमो पढ़ंदा मुसलमान थींदा। ॿिया हूंदा आहिनि अकुल जा घटि,
उहे अल्लाह जे रसूल पैगम्बर खे तॾहिं मञींदा जॾहिं उहे नबीअ जे अंदरि मौजूज़ो ॾिसंदा। तव्हां असां अकुल जा घटि हुयासीं, तंहिंजे करे 15वीं सदीअ में अल्लाह साईं तव्हां असांखे मोकिलियो आहे। हाणे आम तरह सां हिन दौर जो इंसान महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत ऐं रिसालत मक़ाम ऐं मर्तबे खे तॾहिं मञंदो आहे, तॾहिं तस्लीम कंदो आहे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मेराज जो मौजूज़ो ॾिठईं, क़ुरान जो मौजूज़ो ॾिठईं, ॿिया मौजूज़ात ॾिठईं, पोइ इहो मुस्लमान थो चए त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वॾे दर्जे जा नबी आहिनि। तूं मां अकुल में घटि हुयासीं, कम अकुलनि इंसाननि जे नबूअत जे मक़ाम खे सम्झण जे लाइ अल्लाह साईं नबीअ खे मौजूज़ो ॾींदो आहे। न त जेके अक़लमंद ऐं दानाव आहिनि उनखे मौजूज़े जी ज़रूरत ई कोन्हे। तंहिंजे करे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि था फ़रमाइनि, मुस्लमानो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो मौजूज़ात जे करे ॾिसी करे न पढ़ो, बल्कि इन निस्बत सां अल्लाह जे नबीअ खे मञो। अल्लाह जा रसूल आहिनि, बसि अल्लाह जा रसूल आहिनि। जे रब साईं महबूब मुस्तफ़ा में मौजूज़ात रखिया बि अल्हम्दुलिल्लाह, जे मौजूज़ात न बि हुजनि हा तॾहिं बि असां उम्मत खे मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़णो आहे, महबूब मुस्तफ़ा जी इत्तिबा ऐं पैरवी करणी आहे। ऐं अल्लाह साईं बि ईअं फरमायो, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। हिन क़ुरान शरीफ़ मां कामिल नफ़ो उन्हनि खे मिलंदो जेके अण ॾिठनि शयुनि ते ईमान आणनि। मुस्लमानो हिकु शइ सम्झो, क़ुरान पाक तव्हां असांजे लाइ ज़रूरत आहे। क़ुरान शरीफ़ सां निस्बत ताल्लुक़ मुस्लमान जे लाइ फ़र्ज़ु आहे। हिन जे करे त अल्लाह साईं तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो आहे। इन दुनिया में जेके ईमान जूं शयूं आहिनि उहा अखि नथी ॾिसे। केतिरी ज़िंदगी थी पई आहे, अल्लाह खे त न ॾिठो अथई। तव्हां आम मुस्लमान हो, नमाज़ पिया पढ़ो, क़ुरान पिया पढ़ो, ज़िक्र पिया कयो, हज पिया कयो, उमरो पिया कयो, ख़ैर ख़ैरातूं पिया कयो, पर तव्हां त अल्लाह खे न ॾिठो। पर उलमा ऐं बुज़ुर्गनि दरवेशनि बि अल्लाह खे न ॾिठो। हज़रत हालिज बि, हज़रत अमरोटी बि अल्लाह खे न ॾिठो। अहिड़े तरीक़े सां इमाम बुखारी, इमाम आज़म अबू हनीफ़ा बि अल्लाह खे न ॾिठो, सहाबिन बि अल्लाह खे न ॾिठो। हाणे जॾहिं दुनिया जो मक़सदु आहे अल्लाह सां ताल्लुक़, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आख़िर वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। अल्लाह ते ईमान, फ़रिश्तनि ते ईमान, आसमानी किताबनि ते ईमान, तक़दीर भली बुरी ते ईमान ऐं अहिड़े तरीक़े सां क़ब्रुनि खां उथण ते ईमान। इहे सभु शयूं उहे आहिनि मुस्लमानो जेका मुस्लमान जी अखि नथी ॾिसे, अखि नथी ॾिसे। तुंहिंजी मुंहिंजी अखि पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तव्हां असां न ॾिठोसीं। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबा इकराम जेको दीदार कयो आहे, मुहम्मद बिन अब्दुल्लाह जो दीदार कयो, लेकिन रिसालत हिकिड़ी वस्फ़ आहे, सिफ़त है। उन सिफ़त इंसान जी ॾिसण में न ईंदी आहे। ताज़ो तव्हां ज़ुहर जी नमाज़ पढ़ी, हाणे नमाज़ खे अखि त नथी ॾिसे, नमाज़ खे नथी ॾिसे। हा, इहो मुस्लमान क़याम में बीठो आहे, रुकूअ में बीठो आहे, सजदे में आहे, अतहियात में आहे, सलाम थो वराए, इन फ़ेल अमल खे त ॾिसबो, लेकिन नमाज़ जी सिफ़त ॾिसण में नथी अचे। हिकिड़ो माण्हू हाफ़िज़ क़ुरान आहे, आलिम दीन आहे, शेखुल हदीस आहे, मुफ़्ती साहब आहे, अल्लाह जो वली मुक़रब आहे, इहा सिफ़त ॾिसण में न ईंदी आहे। सिफ़त हिकिड़ी मख़फ़ी शइ आहे। तंहिंजे करे अल्लाह खे अखि नथी ॾिसे, रसूलनि खे अखि नथी ॾिसे, फ़रिश्तनि खे अखि नथी ॾिसे। आसमानी किताब जेके अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल आहिनि उनखे अखि नथी ॾिसे। हा, उन मख़लूक़ खे त अखि ॾिसंदी आहे। तंहिंजे करे इंसानो, जॾहिं त दुनिया में तुंहिंजी मुंहिंजी अखि औरत खे ॾिसे थी, औलाद खे ॾिसे थी, पैसे खे ॾिसे थी, दुनिया जी इज़त शोहरत ॾिसण में अचे थी, ईअं छो? ईअं छो आहे? जॾहिं मक़सदु हो दुनिया जो अल्लाह सां ताल्लुक़, अल्लाह जी मारिफत ऐं ईमान हुयो, त पोइ अल्लाह से पैसे खे छो ज़ाहिर कयो, औरत खे छो ज़ाहिर कयईं, ज़िना शराब जूं लज़तूं छो आहिनि, इहे गुनाहनि जूं शयूं छो आहिनि, इहे महल माड़ियूं दुनिया जूं रौनकूं छो आहिनि? इहो सुवालु आहे। उन जो जवाबु अल्लाह से फरमायो, वल नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जूअ व नक़्सिन मिनल अमवालि
वल अनफुस व समरात व बशिर साबिरीन। अल्लाह से फरमायो इंसान तू दावा त कई त अल्लाह से मां कलमो पढ़ियो आहे, मुझी दिल में तो सां मोहब्बत है, मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत है। हाणे मां रब तोखां इम्तिहान थो वठणु चाहियां, मुंहिंजे ईमान जे रिश्ते में तू केतिरो मज़बूत आहे। कॾहिं तोखे तकलीफ़ ईंदी, कॾहिं तोखे बीमारी ईंदी, कॾहिं तोखे ॾुख सदमो ईंदो, कॾहिं तुंहिंजे मथां हादसात ईंदा, कॾहिं तोसां अदावत दुश्मनी थींदी, कॾहिं तोखे पथर लॻंदा, कॾहिं तोखे अज़ियतूं ईंदियूं। हाणे अल्लाह से फरमायो बशिर साबिरीन, जेको इंसान इन इम्तिहान में कामयाबु थी वियो उनखे जन्नत जी बादशाही मिलंदी, उनखे जन्नत जी बादशाही मिलंदी। हिकिड़े मिसाल सां सम्झो, पुराणे वक़्त में जेको इंसान बादशाह बणिबो हो, ईअं लल्लू पंजूअ खे बादशाह कोन बणाइबो जीअं हाणे आहे। जेको घरों कावड़जे थो उहो बि असांजो बादशाह ईअं आहे न। हाणे अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे बद गुहरा इल्म फन आमोखतन दादने ते गस्त अज़ राहिज़न। फरमायो हिकिड़े नाअहल माण्हू कमाकल माण्हूअ खे तव्हां इल्मु ॾींदव त इहो ईअं ई आहे जीअं चोर जे हथ में तलवार ॾियणु, चोर जे हथ में तलवार ॾियणु। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बदमाश आहे, बद अख़लाक आहे, बद किरदार आहे, असांजा हुक्मरान अहिड़ा बणिया जेके ज़ानी शराबी, वरी उन्हनि मां तव्हां असां तवक़ो उमेद रखूं हे ग़रीबनि ते रहम कंदा, इंसानियत ते रहम कंदा। न इंसान हो, इन्हनि खे रहम कोन्हे। 1400 साल पहिरियां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं अंदर में हलाल हूंदो आहे उन में रब साईं रहम रखंदो आहे, जंहिं अंदर में हराम हूंदो आहे उन में रहम न हूंदो आहे, उन में रहम न हूंदो आहे। हा हुयो हलाल जंहिंमें हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जहिड़ा हुक्मरान आहिनि, जेकॾहिं फ़लस्तीन खां वापसि अचनि था मदीने तय्यब जे तरफ़, रस्ते में हिमस यहूदियुनि जी आबादी आहे, नज़र कयूं ॾिठूं त हिकिड़ो इंसान आहे पोढ़ो ऐं कमज़ोर, हथ ड्रिगो करे ख़ैरात थो घुरे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु मुसलमाननि खां पुछणु लॻा इहो इंसान छो थो ख़ैरात घुरे? चई साईं जॾहिं इहो सिहतमंद हो, तंदुरुस्त हो, पंहिंजो पाण महिनत मुशक़त कंदो हो, पंहिंजे पेट खे पालींदो हो, अॼु इन इंसान जे अखियुनि मां नज़र दीद ख़तमु थी चुकी आहे। हाणे इन जे करे पोढ़ो कमज़ोर आहे, हिन खे रिज़्क़ जो सहारो कोन्हे, रस्ते ते अची बीहंदो आहे हथ ड्रिगो करे, मन कंहिं इंसान मुसाफ़िर खे रहम अचे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मां लुड़का आया। उन वक़्त में मुसलमाननि खे फरमायूं मुसलमानो आहे त हिमस जे इलाइक़े जो यहूदी, लेकिन उमर जे उन रैयत ऐं ख़िलाफ़त में रहे थो। जेकॾहिं मां उमर खां रब साईं क़यामत जे ॾींहुं ॿिए कंहिं गुनाह ऐं ज़ुल्म जी पुछा न कई, इन यहूदीअ जे ग़ुरबत ऐं फ़क़ीरी जी पुछा थी, उमर क़यामत जे ॾींहुं रब खे जवाबु न ॾेई सघंदो, उमर रब खे जवाबु न ॾेई सघंदो। इहो हो अंदर में हलाल हो, इंसानियत ते रहम हो, सिर्फ़ु मुसलमाननि ते रहम कोन हो, ईसाइन ऐं यहूदियुनि ते बि हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु रहम पिया कनि। छा अल्लाह जे नबीअ जी सोबत हुई? अॼु तव्हां असां रोज़मर्रा इंसान जो क़तल, डकैती आहे, चोरी आहे, माण्हू मरे थो ॼण मक्खी थी मरे, ईअं आहे न। अञा मक्खी जो बि क़दुरु हूंदो आहे, इंसान जो एतिरो बि क़दुरु कोन्हे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी आहिनि, साम्हूं दस्तरखान ते सहाबी वेठल आहिनि। हिकिड़ो सहाबी आहे हज़रत सईद बिन यरबू रज़ियल्लाहु अन्हु, जेको खॿे हथ सां थो खाए, सहाबी सगोरो खॿे हथ सां थो खाए। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु उन सहाबीअ खे फरमाइण लॻा त तूं खॿे सां थो खाएं, उथी बीह मथे उथी बीठो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन पुछणु लॻा खॿे हथ सां छो थो खाएं? चए साईं सॼी बाह नाहे, मूंखे सॼो हथु आहे ई कोन। चए काॾे वियो? चए तव्हांजो हुकुम कयो हुते जिहाद ते वञो, तव्हां जिहाद ते मोकिलियो पिया, उन जंग में दुश्मन जी तलवार लॻी, मुंहिंजी सॼी बाह वढिजी पई आहे, तंहिंजे करे मां खॿे हथ सां खाईंदो आहियां। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मां लुड़का आया। ऐं उमर तूं मुसलमाननि खे जिहाद ते त मोकिले पियो, तूं इहो बि ॾिठो त को मुसलमान को इंसान हथ ऐं पेर खां माज़ूर बि हूंदो? हज़रत उमर जी अखि आली थी पई अखियुनि जे पाणीअ सां। हज़रत उमर साईं
उन सईद बिन यरबू रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे माज़ूरी खे ॾिसी पंहिंजे रियासत ऐं ख़िलाफ़त में क़ानून था पास करनि। अॼु खां बाद उमर जी रियासत में जेके बि जंगनि में जे मुसलमान माज़ूर थियो आहे, जे काफ़िर जंग में मुसलमाननि सां माज़ूर थी पियो, हथ ऐं पेर खां उनखे सरकारी मुलाज़िम रखी ॾींदो ऐं उनजी माहाना तनख़्वाह हज़रत उमर बैतुल माल मां अदा पियो कंदो। तंहिंजे करे अल्लाह जे नबीअ सच फरमायो, जंहिंजे अंदर में हलाल हूंदो आहे त रहम हूंदो आहे, जंहिंजे अंदर में हलाल न हूंदो आहे उनखे रहम न थींदो आहे, रहम न थींदो आहे। तंहिंजे करे इंसानो, जंहिं दीन सां तव्हां असां तालुक़ था रखूं, जेके असां मुसलमानी में अचूं था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, हर तबके जे इंसाननि कलमो पढ़ियो आहे। सिर्फ़ु आलमनि कलमो न पढ़ियो आहे, सिर्फ़ु ग़रीबनि कलमो न पढ़ियो आहे, हुक्मराननि बि कलमो पढ़ियो आहे, सरदारनि बि कलमो पढ़ियो आहे, सियासतदाननि बि कलमो पढ़ियो आहे, हुकूमत जे ज़िम्मेदारनि बि कलमो पढ़ियो आहे। लेकिन इंसानो, इन बत्श रब्बिक लशदीद, अॻियां अल्लाह जी अदालत आहे। तंहिंजे करे रहम वॾी शइ आहे। रहम छा ख़ूबी आहे? तव्हां असांजा मुर्शिद मुरबी हज़रत ताज महमूद अमरोटी नवरुल्लाह मरक़दो, हज़रत अमरोटी साईं, उन्हनि जे निस्बत वारो हिकिड़ो फ़क़ीर हो, पीर बख्श ख़ान सखर जो DC हो। हज़रत अमरोटी रहमहुल्लाह सर्दी ऐं सियारे जी मौसम में सुबुह जो आया। पीर बख्श ख़ान DC जे दरवाज़े ते सिपाहीअ खे हुकुम कयो त वञी उनखे सलाम ॾेसि, चवेसि त मुर्शिद ताज महमूद अमरोटी दर ते बीठल थी। हज़रत अमरोटी साईं जे मथां नज़र पई, चइसई ख़ैर त आहे, सुबुह जो सवेरे आया हो। फरमायो बगी घुराए, टांगो बगी घुराए। हाणे जॾहिं बगी आई, हज़रत अमरोटी रहमहुल्लाह वेठा। उन DC पीर बख्श ख़ान खे फरमायो, पुट तूं बि वेह। सिपाहीअ खे चयो तूं बि वेह। हाणे उन DC खे फरमाइण लॻा, जाते सखर जो घंटा घर आहे ओॾे बगीअ खे हकलियो। चई साईं, सुबुह जो बाज़ार बंदि हूंदी, दुकान बंदि आहिनि, कहिड़े तरफ़ पिया हलियो? हज़रत अमरोटी रहमहुल्लाह फरमायो, जिथे बुराईअ जो अॾो आहे, जाते बुराईअ जो अॾो आहे, उहे औरतूं बदकारीअ जे इरादे सां वेठल हूंदियूं आहिनि, उन तरफ़ हलो। त उन पीर बख्श ख़ान DC चयो, साईं तव्हां अल्लाह जा वली हो, रब जा प्यारा बाना हो, तव्हां छाजे करे उन घर उन दरवाज़े ते हलो था? फरमायो, पीर बख्श तोखे बाद में ॻाल्हि कंदुमि। जॾहिं बगी हलंदे हलंदे उन बुराईअ जे अॾे चकले जे ॿाहिरां अची बीठी आहे, हज़रत अमरोटी रहमहुल्लाह सिपाहीअ खे फरमायो, अंदरि जेके औरतूं वेठल आहिनि, फिलाणे नाले सां हिकिड़ी औरत थी, उनखे सलाम ॾेसि। चएसि ताज महमूद अमरोटी दरवाज़े ते बीठल थी। उहा औरत मथे ते पोती ऐं रो रखी हज़रत अमरोटी जे आॾो अदब सां बीठी। हज़रत ताज महमूद अमरोटी रहमहुल्लाह फरमाइण लॻा, हुए त बदकार औरत, गुनहगार औरत हुई, लेकिन तूं नेकी कहिड़ी कई आहे? अर्श वारो रब तोखां राज़ी थी पियो आहे। चए, मुंहिंजा मुर्शिद साईं, मां ॿी का नेकी न कई आहे। राति जो पेशाब जे ख़्याल सां उथियमि, ॾिठमि त हिकिड़ो नंढड़ो गुलर आहे जेको नालीअ में पियो आहे, सीअ में फतके थो, उनखे ॿाहिरि कढियुमि, ताज़े पाणीअ सां धोतुमि, पोइ बि सीअ में फतके पियो। पोइ पंहिंजी लोई जिस्म तां लाहे उन गुलर खे वेढ़ियमि, पोइ बि सीअ में फतके पियो। पोइ उनखे पंहिंजे बिस्तरे सवड़ में अची रखियुमि। हाणे उनजो सीउ ख़तमु थियो। हज़रत अमरोटी रहमहुल्लाह फरमायो, हुअं त बदकार औरत, पर जेको तूं अल्लाह जे मख़लूक ते रहम कयो आहे, तंहिंजे करे रब बि तुंहिंजे मथां रहम कयो थी। हाणे तुंहिंजा कम गुनाह ऐं बदकारीअ जा न आहिनि, रब तोखे निमाज़ ऐं ज़िक्र में चूंडियो आहे। इंसानो, छा बदकार औरत, छा उन्हीअ खे अल्लाह से मक़ाम मरतबो थो ॾे। उहो अमरोटी जंहिं वटि हज़रत हालिजवी ऐं हज़रत लाहौरीअ जहिड़ा बुज़ुर्ग ऐं दरवेश दर ते अचनि, उहो अल्लाह जो वली उन बदकार औरत जे दर ते वञे। तंहिंजे करे इंसानो, अल्लाह जे रसूल फरमायो, अन्नास अयालुल्लाह फअहब्बन नास इलल्लाह मन अहसन इला अयाले। इंसान अल्लाह जी छांव में आहिनि, रब खे उहो बानो प्यारो आहे जेको इंसानियत जनाम करे। अॼु ज़रूरत इन शइ जी आहे, तोखे मूंखे निमाज़ जी ख़बर आहे, क़ुरान जी ख़बर आहे, ज़िक्र जी ख़बर आहे, दुरूद पाक जे फज़ीलत जी ख़बर आहे, हज उम्रे जी ख़बर आहे, लेकिन इंसानियत असां खां निकिरी चुकी आहे। इंसानियत कोन्हे। वञ जेकॾहिं ॻोठ में बि उते ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे, शहरनि में अच बि ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। रोड रस्ते सां गुज़र कर, न कंहिंजी इज़त महफ़ूज़, न कंहिंजा बच्चा महफ़ूज़, न इंसानो अल्लाह जो नबी अहिड़ो कलमो अहिड़ो दीन न खणी आयो। तुंहिंजे मुंहिंजे किरदार खे ॾिसी को ग़ैर मुस्लिम कलमो कोन पढ़ंदो। तंहिंजे करे उहे अल्लाह जा भलारा इंसान हुआ जेके इंसानियत ते रहम पिया करनि।
हज़रत हमादुल्ला हालिजवी नव्वरल्लाहु मरकदहू दरगाह जे मस्जिद शरीफ़ में वेठल आहिनि। हिकिड़ो इंसान थो अचे 12 ॾींहं जो माण्हू फ़क़ीर ऐं दरवेश जंहिंखे अल्लाह वारनि जे मजलिस जा आदाब कोन्हनि, पेरनि में गप लॻल आहे, अची हज़रत साईं सां गॾु अची वेठो, कपिड़े खे गप लॻी, मुसले खे गप लॻी, फ़क़ीरनि खे मुरीदनि खे ॻाल्हि ॾुखी लॻी। अजीब शख़्स आहे, असांजे मुर्शिद जा ऐं मुसलो मिटी ऐं गप सां ख़राबु कयईं। हज़रत हालिजवी जन सम्झी विया, फरमायो पुट हिन जे पेरनि में गप हुई, पर इहो इंसानु मथे ताईं मिटी ऐं गप सां हुजे हा, हमादुल्लाह खे इजाज़त नाहे, तूं इन इंसान खां नफ़रत कर। अल्लाह जे नबी इहा तालीम न ॾिनी आहे इंसान खां नफ़रत कयो। ए उहे अल्लाह जा वली आहिनि, रब जा प्यारा बाना आहिनि, जंहिं तव्हां असांखे दीन सम्झायो आहे। तंहिंजे करे इंसानो तव्हां असांखे दीन जी सम्झ क़ुर सां मिलंदी। ऐं अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा खां सहाबा पुछनि था हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ छा आहे? अम्मा साईं फरमायो कान ख़ुल्क़ुहुल क़ुरान, नबीअ जो अख़लाक़ क़ुरान शरीफ़ आहे। हाणे इंसानो अख़लाक़ छा आहे? तव्हां असांजे मिज़ाज तबियत उथण वेहण मां आदतूं ठहंदियूं आहिनि, आदतूं भलियूं बि हूंदियूं आहिनि, बुरूं बि हूंदियूं आहिनि, लेकिन अल्लाह जे नबीअ इहा तालीम ॾिनी अकमलुल मोमिनीन ईमानन अहसनुहुम ख़ुल्क़ा, मुस्लमाननि में उहे इंसान भला आहिनि जंहिंजा अख़लाक़ सुहिणा हुजनि। मुसलमानो सम्झो, जंहिं दीन में कलमे जी अहमियत आहे, अक़ीदे जी अहमियत आहे, तौहीद जी अहमियत आहे, जंहिं दीन में इबादात जी अहमियत आहे, नमाज जी अहमियत आहे, रोज़े जी अहमियत आहे, हज जी अहमियत आहे, ज़कात जी अहमियत आहे, सुन्नत जी अहमियत आहे, सीरत जी अहमियत आहे, उन दीन में हुस्न अख़लाक़ जी बि अहमियत आहे। त मुसलमान जा अख़लाक़ भला हुजनि। बसि मुख़्तसिर उलमा जी कसरत आहे, वक़्त जी तंगी आहे, तव्हांजी ख़िदमत में एतिरो अर्ज़ु थो कयां, अख़लाक़ में 3 शयूं बुनियादी आहिनि। पहिरियां इंसान में सचाई हुजे, ॿियो इंसान ज़ुबान जो पूरो हुजे, टियों इंसान में सब्र तहम्मुल ऐं बर्दाश्त हुजे। सचाईअ जी अहमियत आहे, सचो हुजे इंसान। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दीन जी दावत था ॾियनि, मके जा काफ़िर साम्हूं अचनि था, लेकिन अल्लाह जे नबीअ छा फरमायो? लक़द लबिस्तु फ़ीकुम उमरा, मां 40 साल तव्हां में रहियो आहियां। हल वजदतुमूनी सादिक़न औ काज़िबा, तव्हां सचो ॾिठो आहे या कूड़ो? चयो लक़द वजदतुमूनी सादिक़ा, अल्लाह जा रसूल तव्हां सचा इंसान। पंहिंजो त तारीफ़ कंदो, लेकिन कमाल तॾहिं आहे दुश्मन तारीफ़ करे, दुश्मन तारीफ़ करे। तंहिंजे करे मुसलमानो सम्झो, जेके बि ग़ज़वात लॻियूं आहिनि, इस्लाम जूं जंगियूं लॻियूं आहिनि, अरब में अल्लाह जे नबीअ दीन इस्लाम जा दुश्मन 2 शख़्स हुआ। हिकिड़े जो नालो हो अबू जहल, ॿिए जो नालो हो अबू सुफ़ियान। ॿई जंगियुनि में वॾा माहिर हुआ, अबू जहल ऐं अबू सुफ़ियान। जॾहिं बदर में अबू जहल अचे थो, काफ़िर शख़्स थो पुछेसि अल्लाह जे नबीअ खे तूं कीअं ॾिठो आहे? चए हिन जहिड़ो सचो इंसानु न आहे। चए तूं पोइ हुन सां छो अदावत रखी आहे, छो उन जे साम्हूं थो अचे? चए मूंखे इज़त पई घुरिजे, तंहिंजे करे उन इज़त जे बचाव जे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा सां अदावत ऐं दुश्मनी रखी आहे। इन जहिड़ो सचो इंसानु कोन्हे। जॾहिं अबू सुफ़ियान रूम जे बादशाह शाह हिरकल वटि अचे थो, बुख़ारीअ जी हदीस आहे, रूमी बादशाह थो पुछेसि उहो अल्लाह जो नबी कीअं आहे? चए मके में उन जहिड़ो सचो इंसान ई कोन्हे। तंहिंजे करे मुसलमानो, जंहिं दीन में कलमे जी अहमियत आहे, जंहिं दीन में इबादात जी अहमियत आहे, उन दीन में हुस्न अख़लाक़ में सचाईअ जी अहमियत आहे। अल्लाह जे नबीअ जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स अचे थो, साईं मां मुसलमान त थियणु थो चाहियां, कलमो त पढ़ां, मुंहुं में ज़िना जी आदत, शराब जी आदत, चोरीअ जी आदत। अल्लाह जे नबीअ उनखे ईअं न फरमायो कलमे पढ़ण खां बाद तूं ज़िना न कर, तूं चोरी न कर, तूं शराब न पी। मुहम्मद मुस्तफ़ा उन इंसान खे इहा ॻाल्हि फरमाई, मां मुहम्मद मुस्तफ़ा सां ईमान कलमे खां बाद इन शइ जी बैयत कर, मां सां इहो वाइदो कर, मुसलमान थियण खां पोइ मां सच ॻाल्हाईंदुमि, कूड़ न ॻाल्हाईंदुमि। सहाबा इकराम था फरमाइनि, बसि अल्लाह जे नबीअ उन खां सिदाकत ऐं सचाईअ जो वाइदो वरितो। सचाईअ जे ख़ूबी जे करे उन मां ज़िना ख़तमु थी वई, शराब ख़तमु थी वियो, चोरी ख़तमु थी वई, मुहम्मद मुस्तफ़ा जो बरगुज़ीद साहबी बणी। तंहिंजे करे छा तव्हां असांखे ख़बर कोन्हे त मुआमलात में कूड़ हणणु केॾो वॾो ॾुखियो आहे? अलकिज़्ब मिक़राज़ुल ईमान। तंहिंजे करे इंसानो हुस्न अख़लाक़ वॾी शइ आहे, इंसानु सचो थी रहे। ॿी शइ इहा आहे, अल्लाह जे नबीअ हुस्न अख़लाक़ में इहा तालीम ॾिनी आहे, मुसलमान ज़ुबान जो सचो हुजे, ज़ुबान जो सचो हुजे। वल्लज़ीन हुम
ले अमानातिहिम व अहदिहिम राऊन, उहे मुसलमान आहिनि जेके अमानतुनि ऐं वाइदनि खे पूरो कंदा आहिनि। ज़ुबान खे पूरो करणु। हाणे थोरो सम्झिजो ज़ुबान जी छा अहमियत आहे। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु साहबी, हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी न आहिनि, हज़रत हुज़ैफ़ा बिन हुसैन यमनी। हज़रत हुज़ैफ़ा जो पीउ जो नालो हो हज़रत हुसैन। ॿई पीउ पुट सहाबी आहिनि, यमन जे इलाइक़े जा आहिनि। जॾहिं ख़बर थी पए त अल्लाह जो रसूल ऐं मदीने जा मुसलमान बदर में अबू जहल सां जंग थींदी, सहाबी उन जिहाद जे जज़्बे सां यमन खां हलनि था, लेकिन रस्तो मके खां गुज़र कंदो हो। हाणे अबू जहल जा माण्हू मके जे ॿाहिरां बीठा, हज़रत हुज़ैफ़ा हज़रत हुसैन सहाबियुनि जो रस्तो रोकियऊं, तव्हांखे मदीने न वञणु ॾींदासीं। तव्हां वेंदो मुहम्मद मुस्तफ़ा सां मुसलमाननि सां गॾिजी असांजे ख़िलाफ़ु बदर में ईंदो त हज़रत हुज़ैफ़ा चयो असांजी दिलि में अल्लाह जे नबीअ जी अहमियत आहे, मुहम्मद मुस्तफ़ा सां मुलाक़ात खां वञूं था। चए न, असां सां वाइदो कयो, असां बदर में मुसलमाननि सां गॾिजी न ईंदासीं। जे वाइदो कंदो त बहितर, न त वापसि वञो। सहाबी मजबूर थिया। आख़िर अबू जहल जे माण्हुनि सां ज़ुबान थी थिए, वाइदो थो थिए। जॾहिं मदीने तैयब में आया, अल्लाह जे रसूल फरमायो हलो बदर जे मैदान में। हज़रत हुज़ैफ़ा हज़रत हुसैन ॿई पीउ पुट सहाबी रज़ियल्लाहु अन्हुमा अल्लाह जे नबीअ जी ख़िदमत में उथी बीठा। साईं, जिहाद जे इरादे सां आया हूं, तव्हां बदर जे जंग में हूंदो, असां बि मैदान बदर में हलण था चाहियूं, लेकिन जॾहिं अचूं पिया मदीने तैयब, मके में अबू जहल जे माण्हुनि रस्तो रोकियो। साईं, उन्हनि असां खां हिकिड़ी ज़ुबान जो वाइदो वरितो आहे त तव्हां बदर जे मैदान में न ईंदो। साईं, असांजे लाइ छा हुकुम आहे, असां हली सघूं था या न? सम्झो मुसलमानो, महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, हुज़ैफ़ा हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा तव्हांखे हलण जी इजाज़त न आहे। जे तव्हां हलंदो त तव्हां वाइदे ख़िलाफ़ी कंदो, तंहिंजे करे वाइदे ख़िलाफ़ी जी मां अल्लाह जो नबी तव्हांखे इजाज़त नथो। हाणे सम्झो, चाहे उहे दीन जा दुश्मन आहिनि, उन्हनि सां जंग आहे, लेकिन अल्लाह जो नबी इहा तो तालीम ॾे, ज़ुबान ते पूरो हलो। ऐं टी शइ हुस्न अख़लाक़ में इहो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। मुसलमान में सब्र हुजे, बर्दाश्त हुजे। कई इन जा वाक़ियात आहिनि सब्र ऐं तहम्मुल ऐं बुर्दबारी जा। तंहिंजे करे अल्लाह करीम तव्हां असांखे क़ुरान पाक सां सही निस्बत अता फ़रमाए। हज़रत शाह अब्दुल गनी रहमहुल्लाह इमाम शाह वलीउल्लाह जे ख़ानदान जा आहिनि। अंग्रेज़ साम्हूं थो अचे, चए मौलवी अब्दुल गनी साहब तव्हांजो दीन सचो आहे इस्लाम? चए बराबरि सचो आहे। चए दलील ॾे। चए दलील इहो आहे, असां वटि क़ुरान शरीफ़ आहे। चए तव्हांजे क़ुरान पाक में असरु आहे? चए हा बराबरि। जे बीमार ते पढ़बो शिफ़ा थींदी, नज़र जादूअ जो असरु आहे ख़तमु थींदो। जंहिं मक़सद खां क़ुरान पढ़बो, क़ुरान में असरु आहे। उन जे हथ में हो लोह जो टुकड़ो ट्रामो। चए मौलवी अब्दुल गनी तूं थो चवे क़ुरान में असरु आहे, हे ट्रामो आहे। तूं क़ुरान पढ़ ऐं हे ट्रामो सोन थी वियो, पोइ मां मञींदुमि त तव्हांजो दीन सचो आहे, न त तव्हांजे क़ुरान दीन खे न मञींदुमि। हज़रत शाह अब्दुल गनी रहमहुल्लाह उन आलिम दीन, उन अंग्रेज़ खे चयो, जे क़ुरान जे पढ़ण सां ट्रामो सोन थी वियो, तोखे मुसलमान थियणो पवंदो। चए बराबरि ॻाल्हि सही आहे। हज़रत शाह अब्दुल गनी अंग्रेज़ खां ट्रामो वठी हथ ते रखी मुसलमान उहो आलिम दीन सूरत बकरा या सूरत रहम या उहा रहमान या यासीन शरीफ़ नथो पढ़े। नंढड़े में नंढड़ी आयत है, हर मुसलमान खे ईंदी आहे। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम पढ़ी करे ट्रामे ते दम था करनि, सोन थो थिए। उहो इंसान कलमो पढ़ी मुसलमान थियो। हाणे उन नए मुसलमान अर्ज़ु कयो, साईं मौलाना अब्दुल गनी साहब इहो असरु क़ुरान शरीफ़ में आहे या तुंहिंजी ज़ुबान में आहे? उन आलिम दीन अजीब जवाबु ॾिनो। फरमायूं त पुट, मुसलमान ॿ क़िस्म हूंदा। हिकिड़ो उहो मुसलमान हूंदो जंहिंजी ज़िंदगी क़ुरान पाक जे मुआफ़िक़ हूंदी। जीअं क़ुरान नेकीअ जो हुकुम कंदो, उन में नेकी हूंदी। क़ुरान जंहिं गुनाह बुराईअ खां मनो थो करे, उहो मुसलमान उन खां परे हूंदो। इन जी ज़ुबान में असरु हूंदो। बाक़ी जंहिं मुसलमान जी ज़िंदगी क़ुरान जे उबतड़ हूंदी, उन जी ज़ुबान में असरु न हूंदो। तंहिंजे करे मुसलमानो, ज़रूरत इन शइ जी आहे, असां पंहिंजी ज़िंदगी क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ बणायूं। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़रक़ू। अल्लाह जे रसीअ खे चिंबड़ी पओ। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ जामियत है। अल्लाह से तव्हां असां उम्मत मुस्लिम खे क़ुरान पाक सां निस्बत अता फ़रमाए। अल्लाह से इन मदारिस दीनिया मौलाना अब्दुल हमीद साहब जे इन इदारे खे आबाद फ़रमाए। अल्लाह से उलमा जी आमद बि क़बूल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।